वेल डन मदई जी SHO एंड मदई जी पुलिस। नाज़रीन, हम असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जी में एहसास किफ़ालत प्रोग्राम में मुस्तहकन खां कटवती करण जे इल्ज़ाम हेठि मदई जी पुलिस जी कार्रवाई। हिकु एजेंट सलमान चन्नू नाले गिरफ़्तार थियल खे मदई जी थाणे ते लाकअप कयो वियो आहे। एहसास किफ़ालत प्रोग्राम में मुस्तहकन खां कटवती करण जे इल्ज़ाम में हिकु ॼणे खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं मथां FIR दर्ज कई वेंदी। मदई जी पुलिस जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल ॿुधाईंदा हलूं त अहिड़ी कार्रवाईअ ते ग़रीब मुस्तहकन पारां मदई जी पुलिस जी तारीफ़ कई वई आहे ऐं ख़ुशी जो इज़हार कयो वियो आहे।